ग्रेटर थल कैनाल जो इशू हुजे त उते डॉक्टर अयूब जट, हाजी अब्दुल खालिक, रेस खान महमद ऐं ॿिया असीं सभु गॾु हिकिड़ी कैंप में वेठल नज़र ईंदा हुआसीं। हू सिंध जे हक़नि जे लाइ, सिंध जे तहज़ीब तमदन दरिया जे तोहफ़ वारी जेका जदोजहद हुई उन में क़ौमी तहरीक जो सॾु हुजे या काइम अली शाह जे सरपरस्तीअ में ग्रेटर थल कैनाल एक्शन कमेटी हुजे, उन में असां सां न रुगो पाण पंहिंजी बिरादरी पंहिंजे राज समेत जदोजहद में गॾु हूंदो हो। त हुनजो किरदारु जेको हो न रुगो हिते मक़ामी सतह ते मक़ामी राजनीति जे हवाले सां पर सिंध जे बका जे हवाले सां जेका इज्तिमाही क़ौमी जदोजहद हूंदी हुई त उन में हू बिना पार्टी फ़र्क़ जे सभिनी सां गॾु हूंदो हो। सिंध जे अंदरि असां ॾिसूं था त हाणे अहिड़नि माण्हुनि जो तमामु काल ऐं ॾुकार पइजी थो वञे ऐं ॾुकार पइजी वियो आहे। जेको माण्हू असां खां विछड़ी वञे थो ओड़ो ॿियो माण्हू लभे ई कोन थो। आउं सम्झां थो हिते काफ़ी सियासी कारकुन पीपल्स पार्टी जा जेके वेठा आहिनि बा शफ़ी महमद कंवर समेत हुन ते उहे वधीक तफ़सीली ॻाल्हाए सघनि था। खान महमद रिंद असांजे वालिदैन जी उमिरि जो हो, असीं नंढा हुआसीं पर असां सां हुनजो जेको तइल्लुक़ु हो उहो दोस्ताणू तइल्लुक़ु हो। हू इंतिहाई बुर्दबार ऐं दिलेर माण्हू हो पर मुख़्तलिफ़ सियासी मामलनि में जॾहिं पंहिंजे नंढनि वॾनि दोस्तनि खे घुराए सलाह मशवरो वठंदो हो त हू असांखे बि सॾु कंदो हो त हाणे छा करणु घुरिजे।